अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट प्रोग्राम में सतार सरोवर जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जी ॻाल्हि में उन इंटरव्यू जी सीरीज़ जे ही तसलसल में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकिड़ी गुज़ारिश अव्हांखे इहा आहे त ही जेके मां अव्हांखे टिप्स ॾियां थो या तव्हांखे कुझु तव्हांजा कॉन्सेप्ट ठीकु करण लाइ कुझु बुनियादी नोयत जा सवाल खणी अचां थो या हिंट्स ॾियां थो, इन्हनि खे तव्हां पंहिंजे रहनुमाईअ तौरु ॾिसो ऐं इन ते किथे किथे तव्हांखे डीप स्टडीज़ करणी पवंदी। इन्हनि सवालनि जा जेके जवाब आहिनि उन्हनि जा तफ़सील सां जवाब पढ़ना पवंदा, जिन खे मां हिते टोकिन सवाल जे तौर ते खणी अचां थो पियो। मिसाल जे तौर ते तव्हां इंटरव्यू में वेठा आहियो ऐं अव्हां खां इंटरव्यू जी कमेटी सवाल करे थी पई ऐं कुझु टोकिन सवाल हूंदा आहिनि, उहे नंढा सवाल हूंदा आहिनि, उनजा मुख़्तसिर जवाब ॾियणा हूंदा आहिनि, पर उन्हनि जी अहमियत हूंदी आहे पंहिंजी जाइ ते। उहो गेज करणु चाहींदा आहिनि त असांजे उमेदवार खे नंढा नंढा सवालनि जा जवाब ॾियणु अचनि था या नथा। मिसाल जे तौर ते अव्हां खां इंटरव्यू वठंदड़ इहो सवाल पुछे थो त बाबा सिंधी जेको शाइरी आहे उनजा कुल दौर घणा आहिनि, ऐं तव्हां चओ था सिंधी शाइरीअ जा कुल दौर 4 आहिनि: लोक शाइरी ऐं क्लासिकी शाइरी, अरूज़ी शाइरी ऐं जदीद शाइरी। हाणे इहो कंप्लीट स्केच तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त लोक शाइरी मां मुराद छा आहे, क्लासिकल शाइरी मां मुराद छा आहे, अरूज़ी शाइरी मां मुराद छा आहे ऐं जदीद शाइरी मां मुराद छा आहे। हाणे मिसाल जे तौर ते लोक शाइरीअ जे बारे में तव्हां खां सवाल पुछे थो त लोक शाइरीअ जूं बाबा सिन्फ़ूं कहिड़ियूं आहिनि, त तव्हांखे घटि में घटि लोक शाइरीअ जूं सिन्फ़ूं यादि हुजणु खपनि। मिसाल जे तौर ते गाह आहे, गिनान आहे, मदह आहे, हमद आहे, बुलूद आहे, नात आहे, सिंगार आहे, नड़बेत आहे। हाणे इहे लोक शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि, ठीकु आहे। ऐं ॿियूं खोड़ सारियूं गुजारतूं, इहे वरी नसर में अचनि थियूं, पहाका, चमड़ियूं, इस्तलाह इहे नसर में अचनि था। इहे असांखे लोक शाइरी जी सिन्फ़ आहे। अच्छा, वरी जॾहिं असां चऊं था बाबा तव्हां खां सवाल पुछे, जेकॾहिं केरु चवे त बाबा क्लासिकल शाइरी जूं सिन्फ़ूं कहिड़ियूं आहिनि, त यकीनन तव्हां ईअं ई ॿुधाईंदो त क्लासिकल शाइरी जूं सिन्फ़ूं बेत आहे, सुरठो आहे, दोहो आहे। इहे असांजी क्लासिकल शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि। हाणे तव्हां खां बेत जी माना पुछी सघनि था, तव्हां खां बेत ऐं दोहे में फ़र्क़ु जी कंपेरेटिव स्टडी कराए सघनि था, तव्हां खां दोहे ऐं सोठे में फ़र्क़ु करे सघनि था पिया। हाणे तव्हांखे ख़बर हुजणु खपे त दोहे ऐं सोठे में बुनियादी फ़र्क़ु इहो आहे त दोहे जा जेके काफ़िया आहिनि उहे आख़िर में हूंदा आहिनि ऐं सोरठे जा जेके काफ़िया आहिनि उहे विच में हूंदा आहिनि। जीअं काज़ी कादन जो बेत आहे त जोगीअ जाॻायोसि सुतो हुउसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि संदे परियां पेचरे। त तव्हां ॾिसंदो त जाॻायोसि ऐं थियोसि विच में आहिनि, त इन जे करे असां इनखे दोहो न चवंदासीं, असां इनखे चवंदासीं इहो सोरठो आहे। जॾहिं त इहो ई शेर जेकॾहिं असां ॿिए तरीक़े सां माना हुनजा पद चरण उथलायूं ऐं चऊं त सुतो हुउसि निंड में जोगीअ जाॻायोसि, ठीकु आहे। हाणे जाॻायोसि आख़िर में अची वियो ऐं वरी तंहिंखां पोइ थियोसि आख़िर में खणी अचूं, ठीकु आहे। त असां जॾहिं ॾिसंदासीं त काफ़िया आख़िर में अची विया त पोइ इहो असां दोहे जो फॉर्मेट आहे। बेसिकली फॉर्मेट जो फ़र्क़ु आहे। क्लासिकल शाइरी में जॾहिं असां ॻाल्हि था कयूं, बेत, दोहो, सुरठो, वाई, काफ़ी, इहे क्लासिकल शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि। अच्छा, क्लासिकल शाइरी जी सिन्फ़ुनि में असांखे झूलणो, मांझीअड़ो, इहे सिन्फ़ूं बि असांखे नज़र अचनि थियूं, जेके जिन जो ख़ासि मौजिद सचल सरमस्त आहे। मांझीअड़ो, झूलणो, इहे जेके सिन्फ़ूं आहिनि इहे निज सचल सरमस्त तख़लीक़ कयूं। अच्छा, हाणे जॾहिं असां क्लासिकल शाइरी जी ॻाल्हि था कयूं त यकीनन लोक शाइरी जी ॻाल्हि थी, क्लासिकल शाइरी जी ॻाल्हि थी, इनखे थोरो तव्हां डीप स्टडी करे वेंदो, इन जे डिटेल्स में खणी वेंदो। वाईअ जा क़िस्म, काफ़ीअ जा क़िस्म, यकी काफ़ी, ॾेढुणी काफ़ी, हिकुणी काफ़ी, इहे इन्हनि जा क़िस्म तव्हांखे डीप स्टडीज़ करणा पवंदा, जेकॾहिं सवाल मां सवाल निकिरे त तव्हां उनजो जवाबु ॾेई सघो। वाईअ जा क़िस्म अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां क्लासिकल शाइरी जी ॻाल्हि कंदासीं त इहो सवाल बि पुछी सघे थो त क्लासिकल शाइरी जी हद किथां शुरू थिए थी। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त समा दौर खां क्लासिकल शाइरी जी शुरूआति थिए थी। पहिरियों क्लासिकल शाइर असांखे काज़ी कादन मिले थो, काज़ी कादन खां पोइ जेको हिकिड़ो सिलसिलो हले थो पियो यको पोइ क्लासिकल शाइर आहिनि वेंदे असांखे आख़िर में मिस्री शाह इमाम सूफ़िन जो काफ़िन जो बेताज बादशाह उहो मिले थो असांखे, ऐं हिकिड़ो पूरो दौर आहे। अच्छा, क्लासिकल शाइरीअ मां जॾहिं असां ॿाहिरि निकिरूं था त हाणे थोरो तव्हांजो माइंड मैप मां ठाहियां थो पियो त जीअं तव्हांजे लाइ आसानी पैदा थिए।
त जॾहिं असां अरूदी शाइरी जी ॻाल्हि था कयूं त हाणे अरूदी दौर जी शुरूआति किथां थी इहो तव्हांजे ज़हन में पूरी हिकिड़ी लकीर हुजणु खपे। त अरूदी दौर जी शुरूआति जेका आहे उहा कलोड़नि जे दौर खां थी। ऐं पहिरियां अरूदी जेके शाइर हुआ असांजा कलोड़नि जे दौर में नूर मोहम्मद खस्ता, हाफ़िज़ आली, मियां छतन, मुला अवैस शिकारपुरी, हे इब्तिदाई दौर जा अरूदी शाइर रहिया आहिनि। इल्मु अरूज़ छा आहे इहो तव्हांखे पढ़णो पवंदो, उन जा कॉन्सेप्ट तव्हांखे पढ़णा पवंदा। जीअं छंद विद्या जेको आहे उहो क्लासिकल शाइरीअ जे माप तौर जो इल्मु आहे, वज़न जो इल्मु आहे, उनखे उनजे घाड़ीटे खे हिकिड़े तरतीब ऐं तनज़ीम सां ठाहिण जो इल्मु आहे छंद विद्या। अहिड़े तरीक़े सां इल्मु अरूज़ जेको आहे उहो अरूज़ी शाइरीअ जो माण मापो आहे, मीटर आहे जंहिंजे ज़रिए असां इल्मु अरूज़ ते शाइरी कयूं था। अच्छा, हाणे अरूदी शाइरी जी इब्तिदा असांखे कलोड़नि जे दौर में थींदे नज़र अचे थी। असांखे कलोड़नि जे दौर में इल्मु अरूज़ जो तमामु बहितरीनु शाइर जेको आहे उहो अब्दुर्रऊफ़ भट्टी बि मिले थो, जेको मौलूद जो शाइर आहे। यानी कलोड़नि जे दौर में असांखे इल्मु अरूज़ जी शाइरी मिले थी। अरूदी दौर जी शुरूआति असां कलोड़नि जे दौर खां ॻणियूं था ऐं पोइ इहो अरूज़ी दौर जेको आहे इर्तिक़ा कंदो कंदो असांखे टालपुरनि जो दौर में असांखे अरूज़ जो वॾो शाइर सचल सरमस्त मिले थो, जंहिं ज़बरदस्त गज़ल चया इल्मु अरूज़ ते। अहिड़े तरीक़े सां पोइ हिकिड़ो अरूज़ी दौरु हले थो पियो। जदीद शाइरीअ जो हिकिड़ो अलॻि दौरु आहे ऐं उन जदीद शाइरीअ में असांखे पहिरियों जदीद जेको शाइर आहे उहो असांखे किशन चंद बेवस मिले थो। इहा बि तव्हांखे लकीर कढणी पवंदी, तव्हांजे ज़हन में पूरो इमेज ठहियलु हुजे त जेको जदीद शाइरीअ जो जेको दौरु आहे। अच्छा, इल्मु अरूज़ खे तव्हां पढ़ी वञिजो ऐं अरूदी शाइरी जो सिन्फ़ूं मां पढ़ी वञिजो। गज़ल अरूदी शाइरी जी सिन्फ़ आहे जंहिंमां तव्हांखे नूर मोहम्मद खस्ता जी ॻाल्हि कई त नूर मोहम्मद खस्ता कलोड़नि जे दौर जो उहो अरूदी शाइर हो जंहिं सभ खां पहिरियां गज़ल लिखिया। हाणे नूर मोहम्मद खस्ता साहिब जा जेके गज़ल हुआ उहे अधु फ़ारसी अधु सिंधीअ ते मबनी हुआ ऐं नूर मोहम्मद खस्ता बि गज़ल लिखिया, हाफ़िज़ आलीअ बि गज़ल लिखिया, मुला अवैस शिकारपुरी गज़ल लिखिया। त ही गज़ल जा इब्तिदाई शाइर मिलनि था। वरी गज़ल जो असांखे ज़बरदस्त शाइर सचर सरमस्त मिले थो टालपुरनि जे दौर में। ऐं पोइ अॻिते हली गज़ल तरक़ी कई आहे, उन ते अॻिते हली असां ॻाल्हाईंदासीं त गुल मोहम्मद हालाई, पोइ ॿिया जेके गज़ल जा शाइर पोइ वरी जदीद दौर में गज़ल मुख़्तलिफ़ शक्लियूं तब्दील कंदो आयो। मीर अब्दुल हुसैन सांगी गज़ल जो ज़बरदस्त शाइर, बल्कि उनखे गज़ल जो बादशाह चवनि था पिया। त गज़ल जी सिन्फ़ ते असां अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असां अरूज़ी शाइरीअ जे हवाले सां थोरो इब्तिदाई गुफ़्तगू करे रहिया आहियूं। जदीद शाइरीअ में जीअं मूं ॻाल्हि कई त जदीद शाइरीअ में असांखे किशन चंद बेवस पहिरियों जदीद शाइर आहे जंहिं गीत ऐं नज़म लिखिया ऐं किशन चंद बेवस जे ज़िक्र खां सवाइ जदीद शाइरी जो ज़िक्र बि अधूरो आहे। ऐं ही फितरत जो शाइर हो, रोमांस जो शाइर हो ऐं हिन सिंधी शाइरीअ खे रवायत पणे मां ॿाहिरि कढी ऐं फितरत जे नज़ारनि सां हमकिनार कयो, ठेठि सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु कयईं ऐं समाजिक पहलू खे खणी आयो ऐं फितरत जे हुस्न खे ॻायईं। ऐं हिन जी जेको पहिरियों जेको किताबु आहे शीरीन शेर 1937 में छपियो, उहो जदीद शाइरीअ जो पहिरियों ज़बरदस्त किताबु आहे। अहिड़े तरीक़े सां पोइ जदीद शाइरी पंहिंजे पंहिंजे मरहलनि मां तरक़ी कंदी कंदी पोइ शेख अयाज़ जो इरा हिकिड़ो तमामु वॾो इरा आहे, उन ते डिटेल में अॻिते हली ॻाल्हाईंदासीं, उनखे ज़रूरु तव्हां पढ़ी वञिजो। अयाज़ियात जेको आहे उस्ताद बुखारी आहे, इमदाद हुसैनी आहे, तनवीर अब्बासी आहे, शमशीरुल हैदरी आहे, नियाज़ हमायूनी आहे, सर्वेश जावली आहे। ही जदीद दौर जा शाइर। हैदर वक़्त जतोई आहे असांजो जंहिं दरिया शाह नज़म लिखियो ऐं तमामु वॾो रोशन ख़्याल तरक़ी पसंदि शाइर हो। मज़ाहमती एलिमेंट जदीद शाइरी में असांखे मिले थो पियो, वतन दोस्तीअ जो एलिमेंट जदीद शाइरी में मिले थो। इन ते पोइ अॻिते हली डिटेल में ॻाल्हाईंदासीं, हिकु हिकु नुक़्ते ते ॻाल्हाईंदासीं। पर अव्हांखे चइनी दौरनि जे हवाले सां हिकिड़ो पूरो बेसिक कॉन्सेप्ट ज़रूरु हुजे ऐं जदीद शाइरी जूं जेके सिन्फ़ूं आहिनि उहे असांखे गज़ल जदीद सूरत में मिले थो। इन सां गॾोगॾु हाइको, आज़ाद नज़म, ट्रेड़ू, तराइल, सानेट इहे असांखे जदीद दौर में मिलनि था पिया। आज़ाद नज़म, नसरी नज़म इहे असांखे मिलनि था ऐं हिकिड़ो पूरो ज़बरदस्त क़िस्म जो मैदान आहे जदीद शाइरीअ जो। उमेदु आहे त अव्हांजे घटि में घटि जेके शाइरीअ जा 4 दौर आहिनि, जीअं लोक शाइरी खां स्टार्ट कयोसीं,
अरूदी शाइरी ते आयासीं, अरूदी शाइरीअ खां लोक शाइरी खां पोइ क्लासिकल दौर ते आयासीं, क्लासिकल शाइरी खां पोइ अरूदी ते आयासीं ऐं पोइ जदीद ते आयासीं। इहो चइनी जो तव्हांखे इमेज ज़हन में हुजणु खपे त जीअं तव्हांखे सवलाई थी पवे इंटरप्रिटेशन करण वक़्तु, ॻाल्हाइण वक़्तु ऐं सम्झाइण वक़्तु। हीअ त थी वियो तव्हांजी शाइरीअ जा दौर। इन सां गॾोगॾु जेके कुझु बुनियादी नोयत जा सुवाल आहिनि, जिन खे सिंपल सुवाल चऊं था असां, उन्हनि जी बि इंतिहाई अहमियत आहे, उनखे कॾहिं बि नज़रअंदाज़ न कजो पंहिंजे इंटरव्यू में। मिसाल जे तौर ते सूफ़ी शाह इनायत शहीद जेको आहे, उन जी जेका शहादत आहे, उन जी शहादत वारे वाक़े ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह को सुर चयो आहे, इहो हिकिड़ो बहस हले थो। ठीकु आहे, कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सूफ़ी शाह इनायत वारी जेका तहरीक आहे, उन जे हवाले सां शाइरी कई आहे ऐं उन जा कुझु ओञाण असांखे रामकली में मिलनि था, उन जा ओञाण असांखे सुरखावड़ी में मिलनि था ऐं ॿियनि हंधनि ते मिलनि था। अच्छा, मिसाल जे तौर ते हिकिड़ो सुवाल आहे नंढिड़ो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे वालिद जो नालो छा आहे? हिते इलाही जेके उमेदवार आहिनि उन्हनि खे ख़बर बि हूंदी आहे, पर मुंझी पवंदा आहिनि। इहे नाला तव्हांखे पका करणा आहिनि त शाह हबीब नालो आहे, उनजे वालिद जो नालो आहे। हिकिड़ो सिंपल सुवाल आहे त बाबा शाह साईं उहो कहिड़ो सुर चयो आहे जंहिंमें चंड जो ज़िक्र थियल आहे? छा साईं खंभात सुर चयो आहे? ही छा साईं जेको आहे जवानीअ जो दौर में सुर लिखियो आहे खंभात, जंहिंमें चंड जो ज़िक्र थियल आहे, चंड खे पंहिंजे महबूब सां भेंट ॾिनी अथसि ऐं चंड जी तारीफ़ कई अथसि, पर उनजी अलामत तौरु वरी पंहिंजे महबूब खे वधीक साराहियो अथसि। चंड तुंहिंजी राति पाणिया तान प्रियसी, तूं अछो में राति सॼण न त सोजरो। अहिड़े ई क़िस्म जा जॾहिं चंड जो ज़िक्र ईंदो त तव्हां खां इंटरव्यूअर इहो पुछी सघे थो त बाबा सिंधी शाइरीअ में कुझु अहिड़ा किताब आहिनि जंहिंमें चंड जो ज़िक्र आहे, ॿुधाईंदो? जी सर, सिंधी शाइरीअ में केदियाणी जूं अखियूं ई चंड शाइरीअ जो किताबु आहे, डुलुदा शाह जो। पंछणो ई चंड आगा सलीम जी शाइरी जो किताबु आहे। चोॾहीं चंड आकाश शहर इमदाद जो किताबु आहे। अहिड़े तरीक़े सां ईअं माना सवाल मां सवाल निकिरंदो आहे त पोइ सवालनि मां सवाल हिकिड़ी बाक़ाइदे ॻंढ खुलंदी आहे। मिसाल तव्हां खां पुछी सघनि था इंटरव्यू वठंदड़ त बाबा ससुई लफ़्ज़ आहे, उनजी माना छा आहे? तव्हांखे इल्म में हुजणु खपे त ससुई जी माना चंड आहे। जॾहिं ससुईअ जो ज़िक्र ईंदो त तव्हां खां टोकिन सुवाल इहो बि थी सघे थो त बाबा उहे कहिड़ा सबब आहिनि जो लतीफ़ साईं ॿियनि सुरमियुनि ते हिकु हिकु सुर लिखियो आहे ऐं ससुईअ जेका आहे सुरमी उन ते उन 5 सुर लिखिया आहिनि? कहिड़ा सबब आहिनि? त तव्हां उन ते ॻाल्हाए सघो था। जेकॾहिं तव्हांजो मुतालियो हूंदो तव्हां इहो चई सघो था त साईं ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ साईं ससुईअ जे स्ट्रगल मां, उनजी बहादुरीअ मां ऐं उनजी जेका डेडिकेशन आहे पंहिंजे पुनुह सां, इश्क सां, मोहबत सां, उन मां मुतासिर थींदे नज़र अचे थो। इहो ई सबबु आहे जो ससुई जंहिं क़िस्म जी स्ट्रगल कई आहे, जबलनि में पंधु कयो अथई ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिनो अथई, ख़ौफ़ खे मुंहुं ॾिनो अथई, इंतिहाई ख़तरनि खे मुंहुं ॾिनो अथई ऐं पंहिंजे ॾेरनि जी जेका दुश्मनी आहे उनखे मुंहुं ॾिनो अथई, पंहिंजनि जे रवैयनि या अताब जो शिकार बणी आहे। सो इहे बुनियादी जेके उनजे बावजूदि बि हुन स्ट्रगल कई आहे पंहिंजे पुनुह जे लाइ। हिकिड़ी अकेली औरत, कमज़ोर औरत थी करे हुन जबल झाॻिया आहिनि, पंध कया आहिनि सहराउनि में। इन जे करे शायदि लतीफ़ साईं खे ससुईअ जी इहा अदा वणी वई आहे जो उन पूरा 5 सुर ससुईअ जे इन ते लिखिया आहिनि। ससुई आबरी, देसी, हुसैनी, बाज़ूरी, कोहारी, इहे सुर हर सुर जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि दास्तान आहे जंहिंमें हुन ससुईअ जा पंध, ससुईअ जा ॾोरापा। अच्छा, जॾहिं असां ससुईअ जे इन पंध जो ज़िक्र कंदासीं त इहो असां सां खां हिकिड़ो टोकिन सुवाल थी सघे थो त बाबा ससुई पंहिंजे पुनुह जे लाइ बंबोर खां वठी संघर बलूचिस्तान ताईं जेको पंधु कयो आहे उहो केतिरनि मेलनि ते मुहित आहे। त अदबी तारीख़ुनि में या जॾहिं पढ़ूं था असां दास्तान त उन मां असांखे इहो इल्मु मिले थो पियो त तक़रीबन इहो को 76 मेल जो पंधु आहे, बबोर खां संघर बलूचिस्तान ताईं। अच्छा, वरी इन ई जो हिकिड़ो नंढिड़ो टोकिन सुवाल इहो आहे त शाह साईं पंहिंजे रिसाले में ससुईअ जा घणा
दुश्मन ॼण आया आहिनि। त तव्हांजो मुतालियो हूंदो तव्हांखे ख़बर हूंदी त शाह साईं 7 दुश्मन ॼण आया आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो शेर आहे त उठ वेरी उठार वेरी वेरी थियण ॾेर। त इहो जेको सुर आहे, इहो जेको शेर आहे, इन में इहो तव्हां ज़रूरु पढ़िजो। उठ वेरी उठार वेरी वेरी थियण ॾेर, चोथों वेरी वाह थियो जंहिं लचा पुनूअ पेर, पंजों वेरी सिज थियो जंहिं उलही कई अवेर, छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर, सतों वेरी सिज थियो। इहे अहिड़े क़िस्म जो आहे, मूंखे हिन वक़्तु कंप्लीट यादि नथो अचे, इहो ज़रूरु तव्हां पढ़िजो। अच्छा, इन जी आख़िरी सिट आहे त वाहेरे जी वेर थी शुरू करियां छपरे। हाणे लतीफ़ साईं जो कहिड़ो कमाल आहे त इन में 7 उनजा दुश्मन ॼाणाया अथई, इहे तव्हांखे यादि हुजणु खपनि। ऐं तव्हां खां इंटरव्यू वठंदड़ इहो सुवालु पुछी सघे थो, बाबा हिन में जेको हीउ वाहेरे जी वेर आहे, हिन जो छा मक़सदु आहे, इहो थोरो एक्सप्लेन कयो। त हाणे यकीननि तव्हांजो मुतालियो हूंदो त तव्हां चवंदो साईं वाहेरे जी वेर बेसिकली हिकु अहिड़े महल जी ॻाल्हि थो करे लतीफ़ साईं, जंहिं महल में शाम जो सॼे ॾींहं जी तगोदो करे, सॼे ॾींहं जी स्ट्रगल करे, रिज़्क़ जी तलाश करे, ॻोल्हे घुमी फिरी जॾहिं पखी पुखण पंहिंजे आख़िरनि में वापसि मोटंदा आहिनि, पखियुनि जी उहा पंहिंजे आख़िरनि ॾांहुं वापसीअ वारी जेका महल आहे उनखे वाहेरे जी वेर चवनि था। ऐं हिन में लतीफ़ साईं चए थो त पखी पुखण बि पंहिंजनि आख़िरनि ॾांहुं मोटी था वञनि, पर सफ़ी जेका आहे इन महल में बि जॾहिं सिजु लही रहियो आहे, जानवर ऐं पखी बि पंहिंजनि आख़िरनि ॾांहुं मोटनि था, पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटनि था। सफ़ी अञा बि छपरनि में छुलूं थी करे, याने छपर चइबो आहे जबल खे। ठीकु आहे, त इहा घण तरफ़ी तव्हांजो जेको स्टडी आहे या मुतालियो आहे, इहो तव्हांखे इंटरव्यू जे दौरान कमु ईंदो। हीअ त थिया बुनियादी इन क़िस्म जा सवाल। लतीफ़ साईं खां सवाइ माना लतीफ़ साईं जे इन 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 शूरबनि खां, इन्हनि खां सवाइ बि बेशुमार सवाल अहिड़ा लतीफ़ साईं जे सब्जेक्ट मां तव्हां खां पुछी सघनि था, जेके तव्हांजे कमु ईंदा, उनजो तव्हांखे मुतालियो लाज़मी करिणो पवंदो। मिसाल जे तौर ते मारवीअ जी माउ जो नालो छा आहे? माडोई। सफ़ीअ खे जंहिं माण्हूअ पालियो उनजो नालो छा हो? मोहम्मद खत्री। ठीकु आहे, अहिड़े ई क़िस्म जो ॿिया नंढा नंढा टोकन सवाल थी सघनि था। लाखो फलाणी जेको आहे उनजो ज़िक्र शाह साईं कहिड़े सुर में कयो आहे? सुर ॾहर में कयो अथई। अच्छा, अखियुनि जो ज़िक्र शाह साईं कहिड़े सुर में कयो आहे? शाह साईं अखियुनि जो ज़िक्र आसा में कयो आहे। भला आसा मां को शेर तव्हां ॿुधाईंदो असांखे? तव्हां ॿुधाए सघो था त अखियुनि आरो मूंखां पुछी न कयो, अखियुनि आरो मूंखां मुंहां पुछी न कयो, उते वञी अड़ियूं जिते चवण न की चारो, हीअड़ो वीचारो वाटूं झलियो विझले। मां तव्हांखे हिकु उस्ताद जी हैसियत सां, हिकु दोस्त जी हैसियत सां इहा तजवीज़ कंदुसि त तव्हां लतीफ़ साईं जे सुरनि मां ज़रूरु थोरो थको हिकु ॿ शेर ज़रूरु तव्हांखे यादि हुजनि, त जीअं बवक़्तु ज़रूरत अव्हांखे उहे कमु अची सघनि। जेतिरो मुतालियो अव्हांजो ठीकु हूंदो, ओतिरो ई एतमाद सां अव्हां उनखे बयानु करे सघंदो। सो उमेदु आहे त तव्हां ही इब्तिदाई मरहले जी जेका इंफॉर्मेशन आहे उनखे हीअं सां हंडाईंदो, ऐं उन इंफॉर्मेशन जे बुनियाद ते तव्हां पंहिंजो मुतालियो वसीउ कंदव। ऐं इहा मूंखे ख़ुशी थी रही आहे त मुंहिंजा नौजवान दोस्त जेके उमेदवार जेके इंटरव्यूज़ जी तयारी करे रहिया आहिनि, असांजे वीडियोज़ खे ॾिसी बि रहिया आहिनि, साराहे बि रहिया आहिनि, ऐं फीडबैक बि ॾेई रहिया आहिनि त जीअं असां उन्हनि जे लाइ अञा बहितर खां बहितर तजवीज़ुनि सां, बहितर खां बहितर मालूमात सां पंहिंजूं वीडियोज़ ठाहे सघूं। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे पक ॾियारणु चाहियां थो त मां इंतिहाई तरतीब सां ऐं तनज़ीम सां अव्हांजे लाइ वीडियोज़ ठाहे रहियो आहियां, ऐं मां इंशाअल्लाह ताला जा दावा कयां थो पियो त जंहिं तरतीब सां हिकु हिकु शइ खे मां एक्सप्लेन कंदो हलंदुसि, जेकॾहिं सिर्फ़ु उन्हनि जी चीच पकड़ींदो मां, इंशाअल्लाह ताला तव्हां पंहिंजे इंटरव्यूज़ जे मरहले में कामयाबु थी वेंदो। शर्त इहो आहे त डेडिकेशन सां तव्हां इन्हनि नंढनि नंढनि कॉन्सेप्ट्स खे वधीक पढ़ण जे लाइ पंहिंजा किताब बि उथलाईंदो, रेफरेंस बुक्स बि उथलाईंदो, ऐं यकीननि तव्हां जॾहिं वसीउतर मुतालियो कंदो त तव्हांखे आसानी पैदा थी पवंदी। सो हिन वीडियो में हेल ताईं एतिरो ई काफ़ी आहे। मोकिलायूं कोन था, जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।